जुडो मां ख़बर ॾींदा हलो त जुडो में समाजी तंज़ीम बां बेली मेहरान ऑर्गेनाइजेशन ऐं TDEA जे ताउन सां जुडो जे सियासी वर्कर औरतुनि जो हिकु ॾींहुं वारो तरबियती वर्कशॉप थी गुज़रियो, जंहिं में जुडो तालुके जे मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जी औरतुनि शिरकत कई। उन मौक़े ते ॼाणल तंज़ीमनि जे अॻवाननि अब्दुल रज़ाक, नजम शेख, मोहम्मद बख्श कपरी ऐं मलिक मोहम्मद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त औरत वर्करनि खे जनरल सीटुनि ते चूंड में हिसो ॾिनो वञे त जीअं हू समाज में बहितर नुमाइंदगी करे सघनि। हिननि चयो त औरतुनि खे हर सियासी पार्टी सतह ते थींदड़ फ़ैसिला साज़ी में शामिल करणु घुर्जे ऐं लेडीज़ विंग खे मज़बूत करे तरबियत जा सेशन हलाया वञनि। उन मौक़े ते जुडो जे सियासी वर्कर औरतुनि अज़म कयो त मुक़ामी सतह ते मसइलनि जो हल सियासी प्लेटफॉर्म ते मौजूदु आहे ऐं उतां हल कराइण लाइ भरपूर आवाज़ उथारियो वेंदो। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।